अरे नेठ त मिलंदो केसी लिखंदो हाँ नेठ त मिलंदो केसी लिखंदो हवाली पुट कमदार यार जो गैरत ते सिर केरु न ॾींदो सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो अरे मवाली जल्दी मिल थोरा मुंहिंजी गैरत थधी थी थिए पोइ काथे ॻोल्हियांसि सॼो मुल्क ॻोल्हे आयो आहियां खेरता है ओ चाचा लड़ा ओ खेरता है बाबा अड़ी हवाली पुट कलमो भर अज तुझी जिंदगी जो आखिरी ॾींहुं आहे छो बाबला सुभाणे क़यामत थी अचे छा न हाणे अज मां तोखे उफट मारे छॾींदुसि कलमो भर त कुहाड़ी हणो अल्लाह ये न कर माण्हू गुनाह अथई न न अज तोखे न छॾींदुसि छो त तो असांजी चोरी कई आहे अड़े उहा बि तोखे खणी माफ़ करे छॾियां पर जेको तो असांजे रंधणे में अची असांजा थांव लुॿिया आहिनि न इहो कॾहिं बि माफ़ न कंदो साईं अड़े मां चवां थो भर कलमो हवाली जा पुट तरसू चाचा लड़ तरसू मेली मूंखे मारण जी एॾी तकड़ बि न कर पहिरीं ॻाल्हि इहा त भली तूं मूंखां साख वठो इहा चोरी मां कान कई आहे नूर मिठे जो कसम आहे ॿी ॻाल्हि इहा त मूंखे त चोरी करण जो हुनुर ई कान्हे मां त कॾहिं पंहिंजे बाबा कमदार गोबाटी जा पैसा बि कोन खया आहिनि अड़े पोइ बि मां तोखे मारींदुसि न त मूंखे चोरी ॻोल्हे ॾे मां चवां थो भर कलमो ओ चाचा मामा इंसान खता जो घर आहे ॿियो त तोखे ख़बर आहे त मूंखे वेसर जी बि आदत आहे सची ॻाल्हि त इहा आहे त मूंखां कलमो ई विसरी वियो आहे हा ही था चओ हाणे तूं कलमो पढ़ी ॿुधाए त पोइ मां यादि करे वरी मां बि पढ़ी ॿुधायां हलड़े हवाली मूं तोखे माफ़ कयो छा यादि कंदे जट जा पुट असां बि खानदानी आहियूं न न न न तूं भली मूंखे मार मां पंहिंजो खून तोखे बख़्श कयो बसि रुगो मूंखे कलमो पढ़ाए अदा हवाली सची ॻाल्हि ॿुधाए यार कलमो मूंखां बि विसरी वियो आहे मां रुगो ईद जी नमाज़ पढ़ंदो आहियां उहा बि पूरी पढ़ण अचे ई कोन थी पर अॼु वाइदो था कयूं त 5 वक़्त नमाज़ पढ़ंदासीं हा बाबा न मां बि तोसां वाइदो थो कयां 5 वक़्त जी नमाज़ पढ़ंदासीं हा यार सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।